सिंध काबीना ज़रई टैक्स बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रई टैक्स जनवरी 2025 खां लागू थींदो। वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो, जंहिंमें ज़रई टैक्स बिल ते गौर वीचार बैदि मंज़ूरी ॾिनी वई। काबीना मेंबरनि बिल ते ख़दशा पिणु ज़ाहिर कया। इजलास के खिताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त एग्रीकल्चर टैक्स बिल जनवरी 2025 खां लागू थींदो। ज़रई टैक्स में लाइव स्टॉक खे शामिल नाहे कयो वियो। ज़रई आबादी लिकाईंदड़नि मथां ॾंड लॻायो वेंदो। नंढियुनि कंपनियुनि ते 20 ऐं वॾियुनि कंपनियुनि मथां 30% टैक्स लागू थींदो। काबीना मेंबरनि बिल ते ख़दशा ज़ाहिर कंदे चयो त IMF सां ॻाल्हियुनि खां अॻु सिंध खे एतमाद में वठणु घुरिजे हा। ज़रई टैक्स लागू थियण सां भाॼियूं महांगियूं थींदियूं, कणक, चांवर ऐं ॿियनि जिन्सुनि जा अघ बि वधी वेंदा। इजलास में सिंध काबीना जी कार्रवाई डिजिटलाइज़ करण ऐं ऐप ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी वई। मेंबरनि खे टेबलेट ॾिनी वेंदी। वज़ीर तब्दील थियण ते टेबलेट वापसि जनरल एडमिनिस्ट्रेशन खे ॾिनी वेंदी।